मां जंहिं वटि अरदास कयां थो उहो गुरु मुंहिंजो कामिल आहे। जंहिं खे सतगुरु चवनि था न प्रभ पास जन की अरदास तू सच्चा साईं। सतगुरु फरमान करनि था जेको तू सच्चा साईं आहे न असांखे उनजो ज्ञान थी वेंदो कि परमात्मा जेकी मां अरदास कयां थो न सचो साईं सिर्फ़ु तव्हां ई हो, ॿियो कोई न आहे। पोइ उहा अरदास जल्दी लेखे में लॻी वेंदी आहे। पर अरदास करण जा बि तरीक़ा आहिनि। असीं कंहिं महिल घरां भॼंदा भॼंदा ईंदा आहियूं, अची साहिब जे अॻियां बीह रहंदा आहियूं, सतगुरु फलाणी अरदास, तव्हांजे आसिरे दुकान ते वञा थो कारोबार जी अरदास, फलाणो रिश्तो ॾिसण वञनि था सतगुरु भलाई कजो। पर अरदास कॾहिं ख़ाली हथ न आहे कबी। अरदास करण खां पहिरियों असांखे घटि में घटि जपजी साहिब जो पाठ या बेनती चॿ जो पाठ भेटा में भेंट करिणो आहे। कि सतगुरुनि खे जपजी साहिब जी भेटा ॾेई करे बाद में अरदास करणी आहे, बेनती करणी आहे कि सतगुरु असां फलाणे कार्य जे लाइ आहियूं। या जेको अरदास करे थो कंहिंजे लाइ त अरदास करण वारो जंहिंमहिल ॿिए जी अरदास करे त विच मां पाण खे कढी छॾे। छा चवे अरदास में सतगुरु फलाणे जे तरफ़ां अरदास अथव, उनजे तरफ़ां अरदास अथव जेको कराए पियो। पोइ सतगुरु चवनि था तॾहिं वञी जंहिंमहिल माण्हू भेटा बाणी जी भेंट करे थो पोइ वञी असांजी अर्ज़ी वञी टेबल ते अञा पुॼंदी आहे, अञा बि टेबल ते पुॼंदी आहे भेटा सां। पर गुरुअ जे इतिहास में भाई लाल सिंह थियनि त असीं उते हलण खां पहिरियों सतगुरु फरमान कनि था जेको तूं सच्चा साईं आहे, तूं सच्चा साईं परमात्मा पाण आहे। पोइ असीं अरदास कयूं, पोइ असीं चऊं कल सुभाणे पूरी नाहे थी त वरी असीं ॿिए ॾे भॼंदा आहियूं। उहा ई साॻी अरदास खणी ॿिए जे दर ते वेंदा आहियूं, पर असांखे नाहे वञिणो। जीअं हिकिड़ो पति ऐं पत्नी पाण में गॾु रहंदा हुया, पोइ उन्हनि खे घर में ॿियो कुझु बि न हुयो। ऐं उन पतीअ जो कमु छा हुयो, ॿाहिरें शहर वञी करे उहो कारोबार कंदो हुयो। पंहिंजे शहर मां सॼो सामान गॾु कंदो हुयो, पोइ उहो सॼो सामान खणी वरी ॿिए शहर वञी विकिणणु वेंदो हुयो। पर अॼु बि साॻियो ई कमु कई, सॼा सामान बाज़ार मां गॾु करे आयो। पर पोइ यादि आयसि मां त हे सामान गॾु करे आयो आहियां, पर मुंहिंजी घरवारी त गर्भवती आहे, मुंहिंजी घरवारी जा त पूरा ॾींहं पिया हलनि। पोइ जेकॾहिं मां ॿाहिरि वञा पोयां हिते डिलीवरी थी वञे त पोयां केरु संभालींदो? न मुंहिंजो भाउ आहे, न पीउ आहे, न माउ आहे। हाणे पंहिंजी घरवारी खे कंहिंजे आसिरे छॾे वञा? पर सॼी राहत निंड न आयसि। सोचे थो जेकॾहिं मां नथो वञा त मूंखे पैसा ई न आहिनि त मां इहो कार्य कीअं सिधाईंदुमि। ऐं जेकॾहिं वञा थो त मुंहिंजी घरवारीअ खे केरु संभालींदो? पोयां राति अधु राति जो कुझु थी पवे। हाणे पंहिंजी घरवारी सां ॻाल्हि पियो करे कि समूह अची वियो आहे ॿिए शहर माल विकिणे अचण जो, तुंहिंजो टाइम बि पूरो आहे, पर मां वटि पैसा न आहिनि। हाणे मां छा कयां? फासी पिया। पैसा ई हथ में न आहिनि, मां तुंहिंजो इहो कार्य कीअं सिधाईंदुमि? त घरवारी चवणु लॻी तव्हीं सॼो सामान खणाए ॿिए शहर विकिणणु वञो। तॾहिं घरवारी सां उहो वाइदो करे हाणे निकिरे थो त जीअं घर जे दरवाज़े ते पुॻो, ॿाहिरि निकितो त पाड़े मां 2-3 मायूं निकिरी आयसि। चवणु लॻसि काॾे थो वञे? चई कमाइण थो वञे। पोइ तुंहिंजी घरवारी पूरनि ॾींहंनि सां हले थी, इहा इनखे कंहिंजे आसिरे छॾे वेंदो? जेको इन जे पेट में ॿार थो पले उहो तूं ॿार कंहिंजे आसिरे छॾे वञे थो? त उन्हनि खे चई
मां परमात्मा खे अरदास कई आहे, वेनती कई आहे, इहो ॿार मां उन परमात्मा जे आसरे छॾे वञा थो। इहो ॿार मां उन ख़ुदा जे आसरे छॾी पियो वञा। पर जीअं कारोबार करणु ॿाहिरि वियो, थोरे समय खां बाद में जीअं मोटियो त इन जे घर खे ई तालो लॻियल हुयो। सारे जब सतनाम। घर खे तालो लॻल ॾिठई ॾाढो परेशान थियो कि मुंहिंजी घरवारी हुई पूरनि ॾींहंनि सां, घर खे तालो लॻल आहे, इहे विया काॾे? पोइ जीअं पाड़े में वञी पुछा कयईं त पाड़े वारनि ॿुधायो कि अधु राति जो समय हुयो, तुंहिंजी घरवारी खे तकलीफ़ पहुती, उनजे अॻियां कोई बि न हुयो, उनजे अॻियां मदद लाइ कोई बि न हुयो। तुंहिंजी घरवारी उहा तकलीफ़ बर्दाश्त न करे सघी, उहा गुज़ारे वई। ॿई हथ मथे कई, चई मां वेनती कई हुई, अरदास करे निकितमि, पोइ मुंहिंजी इहा अरदास क़बूल छो न थी? हाणे मन में शंका पैदा थी वई। जीअं असीं अरदास करे वेंदा आहियूं रिश्तनि जे लाइ, असीं ख़ासि करे अरदास कंदा आहियूं, पोइ उहे रिश्ता न आहिनि थींदा। पोइ जेके सियाणा हूंदा आहिनि उहे सोचींदा आहिनि इन में बि परमात्मा असांजे लाइ भलो सोचियो हूंदो, कि जेके रिश्ता ॾिसी करे बि न थिया। पर के वरी वार वार अंडरलाइन कंदा आहिनि, असांजी न्याणी ॾिसी विया तॾहिं बि न कयूं, ऐं ॾिसी विया तॾहिं बि न कयूं, ॾिसण आया 5 माण्हू वठी आया। जेके सियाणा हूंदा आहिनि चवंदा आहिनि इन में ई भलो हूंदो, कि परमात्मा मथां इन खां कंहिं सुठी जॻह ते लिखियो हुजे। ॿई हथ मथे कयईं कि हालत ॾिसो, मां जंहिं पैसनि जे करे, जंहिं घरवारीअ जे काज सुधाइण जे लाइ, मां जंहिं पंहिंजी औलाद जे लाइ हे पैसा कमाइण वियुमि, हाणे पैसा त कमाया आहियूं, पर मुंहिंजे जंहिं ते मां इहो ख़र्च कयां उहे ई न आहिनि बचा। तव्हांखे पैसा न हुया, मां काज कीअं सिधायां? हाणे पैसा आहिनि त जंहिंजो काज सिधाइणो हुयो उहे ई न आहिनि। त पाड़े वारनि ॿुधायो कि हाणे इन जो रिश्तेदार त हिते कोई बि न हुयो। पोइ असीं सभु पाड़े वारा मिली करे तुंहिंजी घरवारीअ खे फलाणे क़ब्रिस्तान में दफ़न करे आया। छो तुंहिंजो रिश्तेदार कोई हुयो ई न, तोखे बि एतिरो समय थियो आहे, तूं मोटियो न आहे। हाणे पंहिंजो घर खोलियईं, घर में वञी सुतो, पर राति जो निंड न पई अचेसि। त मां हे छा करे छॾियो? अधु राति जो ई निकितो, वियो क़ब्रिस्तान में जिते घरवारी जी क़बर हुई। माण्हू ॾींहं जो न आहिनि वेंदा, हे राति जो हलियो। साम्हूं छा ॾिसे त हुन क़बर में रोशनी लॻी पई, क़बर में रोशनी पई हले। त मन रहियो न वियसि, एतिरो उजालो ॾिसी करे, एतिरी रोशनी ॾिसी करे हिन छा कयो, हुन क़बर खे खोटणु शुरू करे छॾियो। जीअं क़बर खोटियईं त छा ॾिसे त उन क़बर जे अंदरि पियो हिकिड़ो नंढो ॿारु रांदि खेॾे। सारे जपो सतनाम। उन क़बर जे अंदरि पियो ॿारु रांदि खेॾे। झटि उहो ॿारु खणी सीने सां लॻी, पोइ सीने सां लॻाए करे जीअं 2 हथ मथे कयईं त वाह परमात्मा, तव्हां मूंखे ॿारु ज़िंदा करे ॾिनो, मां ठीकु आहे मञा थो। पोइ हिनखे ॿार खे पालण लाइ इहा मुंहिंजी घरवारी बि त जीअरी करे ॾियां न, जिते तूं एतिरी कृपा कई, मुंहिंजे ॿार खे संभालियो अथई। त परमात्मा ज़मीर जो आवाज़ बणिजी करे ॻाल्हायो कि बचा, तूं जंहिं महिल ॿाहिरि शहर वञे पियो, तूं वेनती छाजे लाइ करे वएं कि मां इन ॿार खे तुंहिंजे आसरे छॾे वञा थो। पोइ जेकॾहिं तूं इहा घरवारी बि मुंहिंजे आसरे छॾे वञे हा न, त मुंहिंजो फ़र्ज़ु हो मूंखां मां इहा बि तोखे मोटाए ॾियां। पर छा आहे, तूं जल्दबाज़ी में अची करे, तकड़ में अची करे तूं घरवारी विसारे वेठे,
तूं ॿार मुंहिंजे आसरे छॾे वई, हाणे जेकी शइ तूं मुंहिंजे आसरे छॾे वई मां उहा तोखे वापसि ॾिनी आहे। तॾहिं सतगुरु फरमान कनि था कि जेकी असांखे अरदास करणी आहे न उहा बि सोचे सम्झी करे करणी आहे। कि असीं जेकी वेनती कयूं पिया गुरू दर ते त उहा अरदास बि असांखे वेनती जेकर सोचे सम्झी करे करणी आहे। छो त इहा अरदास ई आहे, ॾिसो जंहिं महिल प्राणी पंहिंजा श्वास पूरा करे वेंदो आहे, मरी थो वञे, उनजे लाइ पाठ रखियो वेंदो आहे। आख़िर में असीं अरदास खे चङे खां कराईंदा आहियूं जंहिंखे अरदास करण ईंदी हुजे, ताकी उन प्राणीअ जे लाइ उहा वेनती सही तरीक़े सां करे सघे कि परमात्मा हे संसारी यात्रा पूरी करे तव्हां वटि आयो आहे, 84 जे चकर खां बचाइजोसि। तॾहिं असीं अरदास वॾे खे ॾींदा आहियूं, या जंहिंखे अरदास करण ईंदी हुजे असीं उनखे सरूपा ॾींदा आहियूं। पर जल्दबाज़ी वारी अरदास परमात्मा जी टेबल ते पुॼंदी न आहे। पर अरदास में अहिड़ी शक्ति आहे जेकी असांखे हर जगह ते रखी वेठी आहे। भाई लाल सिंह हथियारनि जो कमु कंदा, लोह जो कमु कंदा हुया। अॼु जीअं ढाल ठाहिनि पिया, तलवार ऐं ढाल जंहिंसां उहो तलवार खे बचायो वेंदो आहे, त जीअं ढाल ठाहिनि पिया त ढाल ठाहींदे ठाहींदे गुरु गोबिंद सिंह महाराज यादि अची वियो कि मां ढाल केॾी न मज़बूत ठाही आहे, केॾी न सुहिणी ठाही आहे। जेकॾहिं इहा ढाल गुरु गोबिंद सिंह महाराजनि खे हुजे त वधीक सुहिणी लॻंदी। सारे जपो सतनाम, सारे जपो सतनाम।